अस्सलाम वालेकुम। वेलकम सारे पर इंसाइक्लोपीडिया चाला खुश है भी सही है। अज पां डाई अणपूर जी वंड कंदासीं सफ़ा सोलिया। जेकॾहिं ही वीडियो पूरी ॾिसंदो त को मसलो ई न थींदो, बाक़ी न ॾिसंदो त पोइ थोरो जेको जीअं मसलो आहे पहिरियों उहो ई रहंदो। इन करे वीडियो पूरी ॾिसजो जीअं तव्हां इन खां फ़ाइदो पूरो पूरो हासिलु करे सघो। बिस्मिल्लाह करे शुरू कयूं था। सभिनी खां पहिरियों प्रॉब्लम आहे त 3.71 खे वंड करणो आहे पाण ॿिनि सां। ठीक है, हिन में जेको दर्जो मिलियल आहे हू त डाई अणपूर में आहे, बाक़ी जेको वंडींदड़ आहे हू पूरो अंग आहे। ठीक है, सफ़ा सोलो पुराणो ही जेको तरीक़ो अप्लाई कंदा आहियूं पाण। पुराणी वंड 3.71 खे वंड कयो ॿिनि सां। ठीक है, हाणे टिनि ते घणे भेरे खोड़ो लॻो ॿिनि जो? हिकु भेरे, हू हिकु हिते लिखियोसीं। बाक़ी घणा बचिया? कट कयोसीं, बाक़ी बचिया हिकु। ठीक है, हाणे डाई अची वई आहे, डाई हिते बि ॾेई छॾियो। जीअं ई डाई हिते आई मतिलबु हाणे ही नंबर 7 लाइण आहे त 7 खां पहिरियों तव्हां जीअं हिते डाई आहे हेॾे बि डाई ॾेई छॾियो। ठीक आहे, त हाणे 17 थी आहे। 17 ते ॿिनि जो घणे भेरे खोड़ो लॻे थो? 8 भेरे। 8 ॾूं 16, बाक़ी घणा बचिया? बाक़ी हिकु बचियो। हाणे पाण लाइ आंदासीं हिकु, 11 थी विया। हाणे 11 ते ॿिनि जो घणे भेरे खोड़ो थो लॻे? 5 भेरे। ही 5, त बाक़ी घणा बचिया? बाक़ी हिकु बचियो। ॾिसो हाणे डाई ऑलरेडी आयल आहे, डाई आयल आहे त पाण हेॾे 0 ॾेई सघूं था। ही 10 थी विया। हाणे 10 ते ॿिनि जो घणे भेरे खोड़ो थो लॻे? ही 5 भेरे। ठीक आहे, पाछी पाण वटि 0 बची। मतिलबु पंहिंजो जवाबु छा थियो? जवाबु पंहिंजो थियो 1 डाई 8 5 5। ठीक आहे, सफ़ा सोलो आहे। हिते पूरो न पियो खोड़ो लॻे त पाण घटि आहियूं, वधीक तक वंड में पाण वधीक खोड़ो न हणंदा आहियूं, या पूरो पूरो हणंदा आहियूं या घटि हणंदा आहियूं। ठीक आहे, ही त सम्झ अची वियो। को मसलो आहे त कमेंट में पुछी वठो। हाणे ॿियो सुवाल कयूं था। ॿिए में ॾिसो त छा थो चए त 0.6 खे वंड कयो 0.3 सां। सफ़ा सोलो आहे। हाणे ॾिसणो छा आहे त डाई खां पोइ घणा अंग आहिनि? हिन में बि हिकु अंग आहे, हिन में बि डाई खां पोइ घणा अंग आहिनि? हिकु अंग आहे। त पाण छा करिणो आहे? पाण हिननि खे ईअं सम्झ कटे छॾिणो। ही कटिजी विया। ठीक आहे, बाक़ी छा बचिया? 6 वंड 3। 6 खे वंड कंदासीं 3 सां त जवाबु छा आयो पाण वटि? 2। इहो ई पंहिंजो जवाबु। ठीक आहे, मतिलबु त ही जेकी डाई 0 डाई ही ॿई पाण में कटिजी वियो। त बाक़ी जेका बचिया 6 खे वंड कयोसीं 3 सां त जवाबु आयो 2। इहो जवाबु सफ़ा सोलो आहे नी। हाणे ॿियो ॾिसो, हिन में बि डाई खां पोइ हिकु अंग आहे, त हिन में बि डाई खां पोइ हिकु अंग आहे। साॻियो ई तरीक़ो। ही डाई हाणे हिते लिखी बि आहे, हिकु लिखी वरी कटूं था। ठीक आहे, हाणे ही डाई ख़तम, ही डाई भी हितां ख़तम। बाक़ी घणा बचिया? 35 वंड 7। ठीक आहे, हाणे 35 खे वंड कंदो 7 सां त जवाबु छा ईंदो पाण वटि? जवाबु ईंदो पाण वटि 5। इहो ई जवाबु आहे। सफ़ा सोलो आहे नी। हाणे ॿियो ॾिसो, जंहिंमें डाई खां पोइ 2 अंग आहिनि। हिन में डाई खां पोइ 2 अंग आहिनि, डाई खां पोइ 2 अंग आहिनि त ही बि साॻियो ई तरीक़ो थींदो। हिन में त पाण डायरेक्ट ही जेकी डाई आहे ही शिफ्ट हेॾे करे छॾियो, मतिलबु ही कटे छॾियूं। पाण हिकु भेरे लिखी वरी कटियूं था। 0 डाई 1 5। मार्करनि खे ख़बर न छा थियो, ही कटिजी विया। ठीक आहे, ही कटिजी विया। बाक़ी घणा बचिया? 75 वंड 15। ठीक आहे, 75 खे वंड कंदो 15 सां त जवाबु छा ईंदो? जवाबु ईंदो पाण वटि 5। ठीक आहे, सफ़ा सोलो आहे नी। मतिलबु त जेकॾहिं दर्जे में जेको दर्जो आहे ऐं जेको वंडींदड़ आहे ॿिन्ही में
ॾाई खां पोइ हिकु जे तरांगनि त तव्हां ॾाई ऐं उहो ॾाई ख़तमु करे छॾियो। हीअ जेकी ॿुड़ी ऐं ॾाई पाण ख़तमु कई आहे, ईअं ई हिते बि ईअं कयो आहे, हिते बि ईअं कयो आहे। हिते बि ॾाई खां पोइ हिकु अंग हुयो त पाण ॾाई ख़तमु करे छॾी, हिते बि ॾाई खां पोइ हिकु अंग हुयो त पाण ॾाई ख़तमु करे छॾी। ॾाई ख़तमु थी वई त हीअ 7 बचे, हीअ 35 थी आहे, हीअ 7 थी आहे। हिते बि ईअं ई थियो आहे, ॾाई खां पोइ हिकु अंग आहे, मतिलबु हिकु जेतिरा अंग हुजनि त पोइ ईअं करिणो आहे। हेसि ताईं पाण ईअं कयो आहे। हिते 2 हुया ॾाई खां पोइ त पाण ॾायूं ख़तमु करे छॾियूं आहिनि, त ख़ाली अंग जेका आहिनि पाण में 1 करे छॾिया आहिनि। हाणे हिते वरी ॿियो केस आहे। हिते छा आहे त 4.66 खे वंड करिणो आहे पाण 0.2 सां। ठीकु आहे। हिते ॿियो केस आहे त हिन में दर्जे में ॾाई खां पोइ 2 अंग आहिनि, त हिते वॾीदड़ में ॾाई खां पोइ हिकु अंग आहे, त पाण छा करिणो आहे, पाण हिते ईअं न करे सघंदासीं, मतिलबु डायरेक्ट ॿिन्ही में ख़तमु नथा करे सघूं। पाण छा करिणो आहे, हिन ॾाई खे हेॾे शिफ्ट करिणो आहे, त ही हेॾे बि ईअं ई पिया कयूं, बाक़ी मतिलबु हू शॉर्टकट हो, हिन करे हुते न आहे। त 4 ही ॾाई हेॾे शिफ्ट थी वई त ही थियो 46.6 46.6, त हिन में ही ॾाई हेॾे शिफ्ट थी वई त ही बचिया 2। ठीकु आहे। ही ॾाई हिकु भेरे हेॾे शिफ्ट कई आहे नी, त हिते बि पाण हिकु भेरे हेॾे ॾाई शिफ्ट कई आहे, त ही 2 थी आहे, ही 46.6 थी। हाणे 44 ॾाई 6 खे वंड करिणो आहे पाण 2 सां। 44 खे वंड कयूं पाण 2 सां त घणो जवाबु ईंदो, पाण वटि 23 जवाबु ईंदो नी। 46 रुपया हुजनि 2 माण्हुनि में विरायो त 23, ही 23। हाणे ही ॾाई साॻी ॾाई अची वई। हाणे 6 बाक़ी बचा, 6 पैसा, 6 पैसनि खे 2 सां वंड कयो त 3, सवली सिंधी में ही पंहिंजो जवाबु। ठीकु आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ठीकु आहे। ऐं को बि मतिलबु सजेशन हुजे असां लाइ त हू बि ॾियो, मतिलबु जीअं असां हर पंहिंजी ईंदड़ नई वीडियो इम्प्रूव करे सघूं। ख़ुदा हाफ़िज़।